नाज़रीन, शिकारपुर ज़िले के शहर ॾखण मावा के अहम रिपोर्ट पिया ॾियूं त ॾखण भरिसां ॻोठ जवाबपुर चांडियो में बकरियूं चारींदड़ नौजवान 13 सालनि जो अला रखियो चांडियो बकरियुनि समेत मुंबई न तौर अगवा थी वियो आहे। वाक़ई खां पोइ वारसनि जो शिकारपुर लाड़काणू इंडस हाईवे रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर पिया ॾियूं ॾखणनि मां त ॾखण भरिसां ॻोठ जवाबपुर चांडियो जे रहवासी 13 साला नौजवान अला रखियो चांडियो मुंबई न तौर बकरियुनि समेत अगवा थी वियो आहे। वारसनि पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुखालिफ़ धुर सजण चांडियो ऐं अली हसन चांडियो धुर जे माण्हुनि असांजे नौजवान खे अगवा करे खणी विया आहिनि। हिन वक़्तु ताईं पुलिस कुझु बि न करे सघी आहे। हिननि एसएसपी शिकारपुर खे अपील कई त नोटिस वठी असांजे नौजवान खे फौरी तौर ते बाज़ाब करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नालो छा अथव? पुलिस ॾे विया हो? छा पई थिए पुलिस?